राणी थोरो सोचे ॿुधा त हिन वक़्तु असांजी सहेली नाज़ा किथे हुई। पोइ तूं ऐं मां गॾिजी फाल विझूं। राणी फाल विझण जो हिते केरु माहिर आहे? ही समूरा कमु काको टिबो कंदो आहे। जेको बि कमु चओ काको टिबो करे, पोइ छो न असीं हुन खां फाल विझायूं। राणी जेकॾहिं फाल ते बि असांखे ख़बर पइजी वई त पोइ असां हुनखे ॻोल्हण कीअं वेंदियूंसीं? इहा त ख़बर पइजी वेंदी न त हू कंहिं मुसीबत में न आहे। राणी पोइ अच त काकी बाई जे घर हलूं, उते काको टिबो ज़रूरु ईंदो हूंदो। हा हल। काका असां मोर खे चई आया, हू पंहिंजे साहब खे चई। वधीक असां तव्हां खां सलाह वठण आया आहियूं। जेकॾहिं तव्हां चओ त असां थाणे ते रपट लिखायूं। रजनी तूं छा थो सम्झे त या पुलिस असांजी छोकिरीअ खे ॻोल्हे लहंदी? पुलिस खे त हिन शहर जे लोफर जी ख़बर हूंदी न। खुदा त कंदो मुंहिंजी न्याणी लोफरनि जे वर न चढ़ंदी। काका जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त नाज़ा किथे क़ैद में आहे। जेकॾहिं न आज़ाद हुजे हा त हिते या हुत पहुची वञे। हा पुट तूं सच थो चईं। जेकॾहिं मुंहिंजी पवे हा त कंहिंखां न कंहिंखां ॾस पंध पुछी ऐं हिते पुॼी वञे हा, पर हिन वक़्तु कंहिं न कंहिं ज़ालिम जे क़ैद में ज़रूर हूंदी। अम्मा हिन ज़ालिमनि खे न सिर्फ़ पुलिस ई थी ॻोल्हे सघे हा। ठीकु आहे, और जेकॾहिं सभिनी जी मर्ज़ी आहे त पोइ माशा न करायो उन समय रिपोर्ट। काका हो तूं पुलिस जे मथां मोर जो साहब ज़ोर रखंदो, पोइ पुलिस कुझु न कुझु ज़रूरु कंदी। त पोइ त हाणे हीअं कयो त मोर खे साण वठी वञी मिलो पुलिस सां। तो पुलिस छा थी चवे? हुन सां मिली आया आहियूं, वरी बि हुन तरफ़ वञूं था। बाबा असां नी शाम जो वरी मोटी ईंदासीं। उथी पारा उथी उथी रानू। खुदा न करे जो नाज़ा खे कंहिं माण्हू अगवा कयो हुजे। असांखे त उन्हनि माण्हू जी ख़बर न पहुती, पर पुलिस त सभु कंहिंखे सुञाणे थी। जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे न त पोइ मोर वटि हलिया वञो ऐं हुन सां सलाह करियो, ऐं हुन सां गॾु मोर जे साहब खे बि मिंथ मेड़ करे ॾिसिजो। ठीकु आहे काका वसाया, असां मोर सां वञी मिलूं था, हुन सां सलाह कयूं था। तव्हां शहर निकिरी वञो, हिते वेही न रहो, सभु जांच कंदा रहो। खुदा कंदो असांखे नाज़ा ज़रूरु मिलंदी। त पोइ असां सभु निकिरी था वञूं। ॿिनि पेरनि जो असां बि हिते मोटींदासीं ऐं तव्हां बि मोटी अचिजो। वधीक हाल वाल पोइ कंदासीं। हा हलो हलो। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।